अहम ख़बर वाकई सखर में एसएचओ जी मुबैना ज़ियादतियुनि खां तंग अची औरत पारां मुबैना आपघात जी कोशिश कई वई आहे। सनम मेमण प्रेस क्लब आॾो पाण मथां पेट्रोल हारे बाह ॾियण जी कोशिश कई आहे। साफ़िन बचाए वरितो अथसि। औरत चवण आहे त इंस्पेक्टर जावेद मेमण ज़मानत ते आज़ादीअ बाद धमकियूं ॾेई रहियो आहे। औरत जो चवण हो त जावेद मेमण मुंहिंजूं वीडियो सोशल मीडिया ते वायरल कराए रहियो आहे। औरत मुतालबो कयो आहे त एसएचओ ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि इंसाफ़ फराहम कयो वञे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सखर में एसएचओ जे मुबैना ज़ियादतियुनि खां तंग अची औरत पारां आपघात करण जी कोशिश कई वई आहे। सनम मेमण प्रेस क्लब अॾो पाण मथां पेट्रोल हारे बाह ॾियण जी कोशिश कई आहे। साफ़िन खेसि बचाए वरितो आहे। औरत जो चवण आहे त इंस्पेक्टर जावेद मेमण ज़मानत ते आज़ादी बाद खेसि धमकियूं ॾेई रहियो आहे। औरत जो चवण हो त जावेद मेमण मुंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कराए रहियो आहे। औरत मुतालबो कयो आहे त एसएचओ ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि इंसाफ़ फराहम कयो वञे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सखर में एसएचओ जी मुबैना ज़ियादतियुनि खां तंग अची औरत पारां आपघात करण जी कोशिश कई वई आहे। सनम मेमण प्रेस क्लब आॾो पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾियण जी कोशिश कई। साफ़िन खेसि बचाए वरितो आहे। औरत जो चवण आहे त इंस्पेक्टर जावेद मेमण ज़मानत ते आज़ादीअ बाद खेसि धमकियूं ॾेई रहियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। औरत जो चवण हो त जावेद मेमण मुंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल कराए रहियो आहे। औरत मुतालबो कयो आहे त एसएचओ ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि इंसाफ़ फराहम कयो वञे। इन हवाले सां सखर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सलीम सिहतो लाइन ते मौजूद आहे। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, एसएचओ तमाचानी साबिक़ एसएचओ तमाचानी जावेद मेमण जे मुबैना ज़ियादतियुनि खां ब्लैकमेलिंग खां तंग थी औरत सनम मेमण सखर प्रेस क्लब जे साम्हूं एहतजाज कंदे एहतजाज दौरान हुन पंहिंजे पाण खे मथां पेट्रोल हारे बाहि ॾियण जी कोशिश कई। सनम मेमण जो चवणु आहे त जावेद मेमण जेको आहे हुनखे मुसलसल गुज़िरियल 10-12 सालनि खां ब्लैकमेल कंदो रहियो। हुन वारी शिकायत डीआईजी सखर खे कई। डीआईजी सखर कार्रवाई कंदे हुनखे गिरफ़्तार करायो। गिरफ़्तारी खां पोइ हुनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि खां धमकायो वियो ऐं हुन बाद जावेद मेमण जी ज़मानत थी वई। ज़मानत खां पोइ जीअं जावेद मेमण आज़ादु थियो आहे त हिकु भेरो ॿीहर मूंखे ब्लैकमेल करणु शुरू कयो आहे। मुंहिंजूं जेके कुझु वीडियोज़ आहिनि उहे पंहिंजे माइटनि ऐं घर भातियुनि खां सोशल मीडिया ते वायरल कराए रहियो आहे, जंहिंजे करे मुंहिंजी ज़िंदगी अजीरन थी चुकी आहे। मां समाज में मुंहुं ॾेखारण जी काबिल न रही आहियां, जंहिंजे करे मां ख़ुदकुशी करण जो इंतिहा हिकदमि खणी रही आहियां। औरत जीअं पंहिंजे मथां पेट्रोल हारे सखर प्रेस क्लब आॾो बाहि ॾियण जी कोशिश कई, जेके मौजूदु फोटोग्राफर्स कैमरामैन सां हुनखे बचाए वरितो। जंहिंखां पोइ एसएसपी सखर खे हुन मामले जी इतलाह ॾिनी वई। एसएसपी सखर डीएसपी इलाही बख़्श सूमरो खे वाक़ई जी जांच करण लाइ सखर प्रेस क्लब पहुतो। डीएसपी जेको आहे सो औरत सनम मेमण सां तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कई। हुनखे यकीन ॾियानी करे जेको बि मामिलो आहे उनखे तरजीह बुनियादुनि ते हल कयो वेंदो। हुन जो केस आहे उहो एफआईआर तरफ़ रेफर कयो वेंदो। और सनम मेमण साफ़ ॾाढो ॻाल्हि ते चयो त हुनखे गुज़िरियल 10-12 सालनि खां वठी जेको जावेद मेमण इंस्पेक्टर आहे पुलिस जो, उहे मुबैना तौर जिनसी तौर हिरासत कंदो रहियो। जॾहिं अहिड़ी शिकायत डीआईजी सखर खे कई त डीआईजी सखर कार्रवाई कंदे हुनखे गिरफ़्तार करायो। गिरफ़्तार करण खां पुलिस खे जेल मोकिलियो, पर कुझु माण्हुनि विच ते अची करे चएसि धमकियूं ॾिनी। हुनखे ॿारनि खे यरगमाल करण जी कोशिशि कई वई। हुनखे मोतबार धमकी ॾिनी। जंहिं बाद हूअ हुन सां ॻाल्हियुनि ते राज़ी थी अदालत हुनजी ज़मानत कई। जीअं ज़मानत सां जावेद मेमण आज़ादु थियो त औरत सनम मेमण इल्ज़ाम लॻायो जिनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासत कयो थो वञे, हुनखे मैसेजिस कया वञनि था, हुनखे कॉल कई वञे थी त हू पंहिंजे केस खां हथु खणे तॾहिं तौर ते हुनखे हुनजे ॿारनि खे नुक़सानु पहुचाए वेंदो। औरत दाईंदे रोईंदे साफ़ ॾाढो इहो चयो त हुनजी जान जेका आहे ख़तरे में आहे। हुनखे हिकु तहफ़ुज़ फराहम कयो वञे पियो। जावेद मेमण जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी तरह जावेद मेमण सां इन हवाले सां राब्तो कयो त जावेद मेमण इन सभिनी इल्ज़ामनि खे मुस्तरद कंदे चयो त इहा औरत मुकमल तौर ते कूड़ ॻाल्हाए रही आहे। हुन न त के हुनखे मैसेजिस कया आहिनि, न हुनखे जेको आहे सो कंहिं क़िस्म जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। जेका कानूनी कार्रवाई थी आहे उहो कानूनी तौर ते हुनजी पैरवी करे रहियो आहे। जी औरत इहो क़दम खयो आहे त हुन खां पोइ कंहिं पुलिस जे आला अमलदार सां राब्तो कयो आहे? औरत सखर प्रेस क्लब आॾो पंहिंजे पाण मथां पेट्रोल हारे
ॿाहिरि जी कोशिशि कई त शासन पारां एसएसपी सखर संघार मलिक सां राब्तो कयो। संघार मलिक डीएसपी इलाही सूरो खे मामले जी जांच करण जे लाइ सखर प्रेस क्लब मोकिलियो। सखर प्रेस क्लब में डीएसपी इलाही सूरो औरत सां तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कई। उनजा जेके मामला हुया, जेके मसइला हुया, उनते ॻाल्हियूं कयूं। औरत सां वॾा जेके मसइले पुछियो। औरत उन वक़्तु इल्ज़ाम हुयो त जावेद मोहम्मद जेको आहे ज़मानत खां पोइ बि हुनखे हिरासत थो करे, हुनजी वीडियो जेके आहिनि सोशल मीडिया ते वायरल थो करे। जॾहिं त जावेद मोहम्मद सखर प्रेस क्लब पहुची करे साफ़ हुनखे ॿुधायो त औरत पारां जेके इल्ज़ाम लॻाया आहिनि उहे हुनखे मुकमल तौर ते मुस्तरद थो करे। अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि न आहे। जेका पुलिस हुनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे उहो हुनखे अदालत में पेश करे वियो आहे। अदालती मामलो हलंदड़ आहे, जंहिंजे करे हू हिन मामले खे कंहिं बि क़िस्म जो हुन का बि कार्रवाई न कई आहे और कंहिंखे धमकी ॾिनियूं आहिनि। जी सलीम, तव्हांजी हिन औरत सां का ॻाल्हि ॿोल थी आहे न मामले बाबति? जी बिल्कुल, सनम मेमन सां मुंहिंजी तफ़सीली ॻाल्हि हुई हिन मामले ते। सनम मेमन चयो त हू काफ़ी सालनि खां जावेद जेको मेमन आहे उहो हुई न, त हुनखे हिरासत करे रहियो हुयो। हुन उहा शिकायत जेका आहे असां डीएसपी खे कई। हिकिड़े निजी टीवी जे एंकर इतरार नसर सां हुन मामले जी वीडियो शेयर कई, जंहिंखां पोइ स्टिंग ऑपरेशन करे जावेद मेमन खे पुलिस गिरफ़्तार कयो। पुलिस गिरफ़्तार करे हुनखे हुनजे मथां एफआईआर दाख़िल करे हुनखे जेल मोकिलियो। सनम मेमन चयो त जावेद मेमन जीअं ज़मानत ते आज़ादु थिया त हुन खां पोइ जावेद मेमन जा कुझु वार माइट जेके आहिनि, कुझु वीडियोज़ जेके माज़ी जूं आहिनि, पुराणी वीडियोज़ जेके हुन वटि मौजूदु आहिनि, उहे वायरल करे विया आहिनि। सोशल मीडिया ते वीडियोज़ वायरल थियण खां पोइ हू समाज में मुंहुं ॾेखारण लाइक़ु न रही आहे, जंहिंजे करे हू ख़ुदकुशी जो इंतिहाई क़दम खणी रही आहे। और फिल्म में इहो बि इल्ज़ाम हुयो त जीअं जावेद मेमन जी ज़मानत थियण वारी हुई त कुझु जेके लोकल माण्हू हुया, कुझु पुलिस जा अमलदार ऐं वॾेरा शामिल आहिनि, हुनखे इहो यकीन ॾियारियो त जावेद मेमन रिहाई करण जो मसइलो हल कराए वेंदो। पर जीअं जावेद मेमन जी ज़मानत थी आहे हुन खां पोइ हुन पारां जेके वकील जो आहे, जेका औरत इल्ज़ाम थियो त जावेद मेमन वटि आहे, उन्हनि भेरो ॿीहर जी वीडियोज़ जेके आहिनि से वायरल करणु शुरू कयूं, जंहिंजे करे हू इंतिहाई क़दम खणण मजबूर थी आहे। औरत इहो बि चयो त हिन वाक़िए खां पोइ जेको हुनजो मुड़ुसु आहे एजाज़, जेको पुलिस में अमलदार आहे, हुन खेसि तलाक ॾेई घरां कढी छॾिया आहिनि। दरपदरी जी ज़िंदगी गुज़ारे रही आहे। हुनजा ॿार जेके से दरपदर आहिनि, इनजे करे हू इंतिहाई क़दम खणण मजबूर थी आहे। जी ठीकु आहे सलीम, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।